मेरान पब्लिक स्कूल बबरलो में जिते जो है 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां ॾाढा ई बाद क़तल कयल मासूम कान्हा सचदेव जे जो है फोटू अॻु जो है गुलनि जी वर्खा करे मेणबतियूं ॿारे उनखे भेटा पेश कई वई है। हिते शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतजाज भी कयो आहे। अचो त उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ज़ालिमन न पाड़े जो न पंहिंजे घर जो ई सम्झो क़तल कयो आहे। इन्हनि खे केतिरे किरदार ताईं जेसिताईं न पुॼायो वेंदो तेसिताईं असांखे सुकून न ईंदो। उन सां जेके बि घर वारा इन्वॉल्व आहिनि पूरो इनजो जेको बि घर आहे जेसिताईं उन्हनि खे किरायो न वेंदो बिल्डोज़ न कयो वेंदो तेसिताईं असांजे अॻियां दुश्मन इहे फिरंदा। इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पुॼायो वञे। जेके बि इन जा सहूलियतकार आहिनि इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पुॼायो वञे। असांजो हुकूमत खां मुतालबो इहो आहे त इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पुॼायो वञे जेसिताईं उनखे सरेआम असांजे जीअं ॿार खे उन गुटा ॾेई उन्हनि खे जेको आहे रसीअ सां करे इन्हनि खे अज़ियतनाक मौत ॾिनो वञे। जीअं इनखे इन लाइ फाही बि घटि आहे। तमामु सुठो शागिर्द हुयो। 4 साल असां वटि 4थे क्लास ताईं वटि पढ़ियो ऐं पंहिंजे नंबरनि सां गॾु हमेशह बि पंहिंजे नंबरनि सां गॾु इनाम सां गॾु नंबर खयां पहिरीं पोज़ीशन में ईंदो। तमामु बहितरीनु हो रिज़ल्ट तमामु बहितरु ईंदो। हिकिड़ो सुठो ॿारु हुयो। हिन वक़्तु असां उनखे कहिड़े लफ़्ज़नि सां भेटा पेश कयूं बहरहाल उहो सभ खां भलो ऐं बहितरीनु ॿारु हुयो। इहे इंसान जेके आहिनि इहे इंसान त मां नथो चई सघां त इहे इंसान आहिनि जेके एतिरे नंढे मासूम ॿारनि सां एतिरो ज़ुल्म कंदा। छा उनजे घर में एतिरा ॿार न आहिनि? उन जेको नियाणियूं न आहिनि उनजे घरनि में इन ॿार सां एतिरो ज़ुल्म करे वरी बेदर्दी सां उनखे क़तल कयो अथऊं घुटा ॾेई मारियो अथऊं। इहे त कोई जानवर ई करे सघे थो इंसान त नथो करे सघे। साईं उनजो क़तल आहे उहो पूरी इंसानियत जो क़तल आहे। मां त चवां थो इन्हनि बेरहम क़ातिलनि खे फ़ौरन फिलफ़ौर सज़ा ॿुधाई वञे ऐं फाही ॾिनी वञे। कान्हा हिकु बहितरीनु स्टूडेंट हुयो होशियारु स्टूडेंट हुयो काफ़ी टैलेंटेड हुयो। उनजी माफ़ी न ॾिनी वञे ऐं कानून आंदो वञे त जल्द खां जल्द जेको आहे उनखे फाही ॾिनी वञे। असां सां ट्यूशन ते गॾु हलंदो ऐं असां सां ॿाहिरि ई हलंदो ऐं उनजे क़ातिलनि खे फांसी ॾिनी वञे। ट्यूशन ते पढ़ंदो असां सां ॾाढो भलो हलंदो। असां सां गॾु पढ़ंदो हुयो ऐं बहितरीनु माण्हू हुयो। असां सां गॾु घुमंदो हुयो। असां सां गॾु रांदियूं खेॾी राति जो रोज़ु केॾाऊं पढ़ाई गॾु कयूं। असां पहिरां वियासीं मेलो हुयो नानकाणे साहिबु ओॾे विया हुआसीं। उनखां पहिरियों असां गॾु रांदियूं खेॾियूं हुआसीं गॾु घुमिया हुआसीं। असां चयो अचु नानकाणे हलंदे चई हा मां अचां थो। पोइ हाणे असां वियासीं हली पोइ अलाए छा थियासीं। कान्हा भलो माण्हू हूंदो हुयो जी सर होशियारु बि इलाही हूंदो हुओ। असां वटि वीसियूं बि विधल हुयासीं। मासूम शागिर्द जेके कान्हा जा क्लास फेलो आहिनि ऐं जेके कान्हा जा उस्ताद हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो जेको आहे गॾियल हिकु ई मुतालबो आहे त क़ातिलनि खे जेको आहे सरेआम फाही ॾेई करे कान्हा जे खून सां इंसाफ़ कयो वञे त जीअं को ॿियो कान्हा जेको आहे अहिड़नि राज़ननि खां बची सघे। कैमरामैन ख़ान पिताफ़ी सां गॾु हैदर मस्तोई टाइम न्यूज़।